नमाज पढ़ायो पाण हजरत महबूब करीम अलैहिस्सलाम जे गुलाम बिलाल फसल खलीफतुल मुस्लिमीन हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जी जनाजा नमाज पढ़ाइया अन-नज़्र हाय हाय रियाजुन नज़र जे अंदर पहिरीं जुज़ में दुल के हजरत अबू बकर सिद्दीक जनाजा नमाज पढ़ाई लाश खणी कांदी हजा हलदे हलदे उन जे कफन में चुरपुर पैदा थी पई अल्लाह लाश में चुरपुर पैदा थी लाश के हेठ रखियो केर वेठो न पियो वञे अलाए छा माजरा है अलाए छा हकीकत हजरत अबू बकर जे दरबार में दौड़ आया किबला जी तव्हां हाणे जनाजा नमाज पढ़ाइया इन जे कफन में चुरपुर पैदा थी पई मेहरबानी करे साईं जन हलन सुभान अल्लाह सुभान साईं आया सुभान अल्लाह नबी जो गुलाम खलीफतुल मुस्लिमीन साईं जो आया कफन जो खोजो इस तरह भला कारीगर नाग मुर्दे जे गिची में हो जो मुर्दे के नरगे हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु नाग खा पुछया ओ नाग छाजे ला तो इन मुर्दे के नंगी उन नाग अल्लाह जे हुजूर में गधायो ओ मुजा मौला अज मुखे गलाम जी ताकत दे तो तुझे महबूब जे गुलाम के जवाब दा सुभान अल्लाह इन अल्लाह सल्लतनी फी हादा उन नाग गधायो ऐसा बना गधायो किबला बापा जी मर्जी से ना आयो अल्लाह जी मर्जी से आयो खुदा मोकलियो छो कि सही न जा ट्रे दो घरा दो दस डाले गला घरा दो इन जा ट्रे दो हन जजे सबब जे करे अल्लाह हुकुम फरमायो त इन के क़यामत ताईं नंगी दूर हजरत अबू बकर सिद्दीक फरमाइंदा ओ नाग इन जा केड़ा दो हन किबला पहिरियों नंबर इहो दो तस इज़ा समिअल आज़ान ला युजीउ फिल जमात आज़ान मस्जिद में ईंदी हुई पर बा जमात नमाज को न पढ़ंदो अल्लाह आज़ान ईंदी ही मुंह फेराए वेंदो मस्जिद में एकड़े पासे बे पासे कड़ी छॾींदो कलमो भी कोन भरींदो इज़ा समिअल आज़ान ला युजीउ फिल जमात आज़ानी दी ही पर बा जमात न पढ़ंदो हो वो अल्लाह जो अमर थियो हाणे क़यामत ताईं नंगी दो रहीस अबू बकर फरमाता बे नंबर ते किबला यखरुज मिन मालिहि ज़कात साहिब मिल्कत वालो हो दुनिया वालो हो दौलत हो यसा मिल्कत हो यसा पर मिस्कीनन गरीबन के ज़कात कोन ॾींदो हो अल्लाह फरमायो ओ नाग जेको मिस्कीनन जो हक़ गरीबन जो हक़ खाए क़यामत ताईं नंगी दो रहीस अबू बकर साईं फरमाया तो 3 नंबर ते किबला ला कौल अस्माउल उलमा आलम रब्बानी जी हक जी तकरीर हलंदी ॿुधंदो हो हिकड़े कन खां त ॿिए कन खां कढी छॾींदो हो दिल ते लिखंदो कोन हो दिल सां मञींदो कोन हो आलम जे कलाम के मौजूद ही कोन समझंदो हो रसूलुल्लाह जी हदीस के मौजूद समझंदो ही कोन हो उन जे लाइ अल्लाह जो हुकुम आहे त क़यामत ताईं लॻींदो रहीस ये टे उन शख्स में हुया जेको अबू बकर सिद्दीक जे दौर खिलाफत में वफ़ात कई अल्लाह ऐं महबूबन करीम जे दौर में भी हिकिड़ो शख्स हो दुरूद मुझे दिल पर हबीब जी मदीना अल्लाह हज़रत साद बिन अब्दुल रहमान सोने नबी जो सहाबिया वो महबूब जे दरबार में आया करीम आका जे दरबार में आयो या रसूल अल्लाह गुरबत ॾाढो घेरो कयो गरीब थी वियो हां मिस्कीन थी वियो हां कंगाल थी वियो हां मुझे लाइ दुआ घुरो त रब गुरबत दूर फरमाए
पाक करीम ने फरमायो अब्दुर्रहमान जे हाल में इलाही उन्हीं में खुदा जो शुक्र कर अदा घरों मिलई तब अल्लाह जो शुक्र कर थोड़ो मिलई तब अल्लाह जो शुक्र कर लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम घर तो फरमाया तू मुझे शुक्र कर तुम्हारा मुझे जो नहीं है ना शुक्र न कर घणो थई थोड़ो थई तब अल्लाह जो शुक्र कंदो त रब जा किरोड़े करम ये रब जी मेहरबानी हथ ॾिनई पेर ॾिनई ज़बान ॾिनई अखियूं ॾिनई कन ॾिनई ॿ वेला रोटी लंगोटी पंहिंजे हाल आहार करीम रब खाराए थो अल्लाह लतीफ़ुन बिइबादिही यअलमु मन यशा रब फरमायो वादो जेतिरो मां रब ॾींदो साथ उनखे पंहिंजे वसियत आहार ॾींदो साथ वो करीम उनजे दरवाजे ते अची त ॾिस अरे ॿियनि जे दरवाज़नि ते धिका न खा अल्लाह जे दरवाजे ते अची झोली झल त ॾिस मालिक ईअं ई बेशक सुभान अल्लाह करीम उनजे खज़ाने में खोटी कोन्हे फ़आल लिमा युरीद जो मालिक वो महबूब जे दरबार में हज़रत साद बिन अब्दुर्रहमान आयो किबला गुरबत घेरो कयो मिस्कीनी थी वियो हां मुझे लाइ दुआ करो पाण मजे हाल में आई सब्र कर वरी बर्दाश्त वरी अर्ज़ की साईं मुझे लाइ दुआ करो मुझी गुरबत खत्म थे पाण फरमाए त इन्ही ॻाल्हि खां बाज़ अच वरी अर्ज़ की या रसूल अल्लाह फिदा करो उम्मी अबी मुझा पीउ मां तुझे मथा कुर्बान वञनि मुझा सही मेहरबानी फरमायो पाण फरमाए त अब्दुर्रहमान